नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ईंदड़ 9/11 जांच कमीशन जे सरबराह टॉम स्केन चयो आहे त अमेरिका में पेश ईंदड़ वाक़िअनि में सऊदी अरब जे मुलविस हुजण जा सबूत न आहिनि मिलिया, पर जहाज़नि खे हमले खां रोके सघिजे पियो। सऊदी हुकूमत अमेरिका जे 11 सेप्टेम्बर जी दहशतगर्द हमलनि बाबति गुजा दस्तावेज़ मंज़र आम ते आणण वारे फ़ैसिले जी आजा कई ऐं चयो त हिन मामले ते हमेशह शफ़ाफ़ती ज़ोर ॾिनो आहे। उम्मीद आहे त गुजा दस्तावेज़ साम्हूं आणण सां सऊदी अरब जे ख़िलाफ़ बेबुनियाद इल्ज़ाम हमेशा जे लाइ ख़त्म थी वेंदा। वाज़े रहे त अमेरिकी सदर जो बाइडन हाल ई में 11 सेप्टेम्बर 2021 ते वर्ल्ड ट्रेड टावर ते थियल हमलनि बाबति गुजा दस्तावेज़ जारी करण जो हुकुम कयो आहे। अमेरिकी सदर हुकूमती जांच जे गुजनि दस्तावेज़नि खे ईंदड़ 6 महीननि में जारी करण वारे हुकुमनामे ते सही बि करे छॾी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।